इन देवी है इनाम खटी न सिर्फ पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन कयो आहे पर सिंधी समाज जो बि कंध मथे कयो आहे। अहिड़ी दिव्या नासिंगानी असांजी वधंदड़ कलाकार असां सचपच भाउरनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन चीज़ जी हिम्मत अफ़ज़ाई करे रहिया आहिनि। महिरबानी। चिट्ठी है पढ़ंदी है शामो जी आहे। हाँ हाँ शामो जी है पढ़ंदी है हाँ पढ़ छा थियो हाणे चिट्ठी जो आहे अंग्रेजी चिट्ठी लिखी थी अंग्रेजी में ये तो पाए पढ़ खरीद लाई। हाँ मां पढ़ी वठी पर ही तो अंग्रेजी में है तो अंग्रेजी समझंदी है सही पर हमें तो सिंधी में ॿुधाइणो मूंखे चङो कर शामो लिखियो आहे त हाणे मुंहिंजी अमेरिका में दिलि कोन थी लॻे बसि इहा ॻाल्हि तव्हांजा सुपना न सुपना हाणे तमामु जल्दी अमेरिका छॾे करे हिते तव्हां त हमेशह हमेशह लाइ अची थो रहां। सच हाँ मुझे शाम हमेशा हमेशा मोटी तो हाँ शामो मां सारे इतने रहतो हाँ हाँ अरे मां तो सच के मां तो घोरी वना ए ज्योति वनी मां गुरु ते घणा परसा चाड़े। अरे तरस 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 शामो मां तरस शामो मां एॾा पुण्य कोन कयल आहिनि असांजा अरे कपिड़नि खां अरे पानी जा कपिड़ा न लाहे एॾा पुण्य कोन आहिनि कयल असांजा छो पुण्य छो न कयल कहिड़ा पाप कया आहिनि असां। अरे पाप ई त कयल हूंदा छो हिकिड़ो सिकी लॻो पुटु आहे सो देश छॾे वञी करे परदेस वेठो आहे। परदेस कहिड़ो वञी वेठो आहे पैसा कमाइण लॻा अॼु मुंहिंजे मोकिलियल पैसा ते त सुठा सना वेठा असां कौन खपनि मूंखे उहे पैसा कौन खपे उहो सुख अरे जंहिंजे करे पंहिंजे पुट जी शिकिल ॾिसण लाइ त तरसूं कोन खपनि पर हाणे लिखियो अथई न त हमेशह हमेशह राजी हिते रहंदो छो था लायो न। हाँ तव्हांजी शिकिल हली अथसि अरे कुझु कोन लिखियो अथई कुझु कोन इहा त हिकु पुराणी चिठी हुई जंहिंखे पढ़ी करे दिलि खे परचाए छा छा मुंहिंजी चिठी कान आई आहे तव्हांजे मूंखे ॾंडा में ॾिना मुंहिंजो शामू कोन थो अचे न शामू कोन थो शामू कोन थो अचे शामू मां अरे जंहिंखे एतिरी फुर्सत कोन्हे त हिकिड़ी मासीअ जी चिठी लिखे उहो वरी किथां हिते ईंदो इन करे त चयो मां ॿिए अंग्रेज़नि सां शादी न करायो पर मां मुंहिंजे ॿुधो खे चयो अरे तूं त चवी ईअं पई जीअं माई पुट ई लाइ करे माना अंग्रेज ॼणे खे ॻोल्हे खणी आयोसि ईअं पर तव्हां हा छो कयसि। अरे कंहिंखे थी हा करणु चई बाबा चिठी लिखी थो चिताए त फलाणी तारीख़ शादी करे रहियो आहियां हा उहो त तव्हांखे शादीअ ते घुराया पर हाणे त इहा तमामु घटि रहिजी आहे तंहिं करे तव्हांखे वीडियो कैसेट ॾियारे मोकिलींदे उहो ॾिसी करे मन पहुचाइजो पर मां कैसेट में किथे पहुती आहे अरे पर उहो मोकिले आहे त पहुची आहे न बाबा पर केरु ॼाणे चिठी बि लिखी अंग्रेज़ीअ में भारी ॿोली जेका सम्झी बि कोन सघां। शर्मोबा जेको पंहिंजी जीजल माउ खे हिते छॾे करे भॼी करे उते वेठो आहे ऐं हुन अंग्रेज़ानीअ गोद में वञी लिखो आहे हुनखे वरी पंहिंजी ॿोली किथां यादि ईंदी मां त सम्झां थो हुनखे सिंधी लिखण ऐं पढ़णु त ठहियो अरे पर हुनखे सिंधी ॻाल्हाइण विसरी वई हुई विसरी सिंधी ॿोली कीअं विसरंदी मां हुनखे लोली ॾिनी आहे सिंधीअ में। हा शर्मो तूं सच थी चई तो हुनखे लोली ॾिनी आहे सिंधीअ में पर पुठियनि 5 सालनि खां वठी अरे हुन अंग्रेज़ानी कच्छ में जो वञी लिखियो आहे त हुनखे सिंधी वरी किथां ईंदी आहे वाह चा अरे हुनखे सिंधी बिल्कुलु यादि कोन हूंदी
पर हाणे पाण खे छा करिणो आहे? मां चवां थो हुनखे छॾी सुते, तूं हुन ॻाल्हि भुलिजी वञ। हाणे जेसि ताईं चिठी कोन ईंदी तेसि ताईं बि असीं पढ़ाईंदासीं। हाणे छा करियूं? आयो अथई फोन। हाँ, हाणे राति जी पार्टीअ था $15-20 बचाऊं। सोचो नहीं तो माउ पीउ खे ख़र्च करिया। कंदो आहे, अरे कंदो अगरि 3-4 महीननि में हिकु अधु दफ़ो। सुठो थियो, हाणे के पाड़े वारे जो फोन हुजे हा, वरी हेॾी महिल सॾु करिणो पए था। सुठो थियो, जेसि ताईं घर में फोन कोन लॻो तेसि ताईं रोज़ पियो लिखंदो त फोन हणायो जीअं सिक लॻे त तव्हां सां ॻाल्हाए सघां। पर जॾहिं खां थी फोन हणाए अथऊं तॾहिं खां वटि हिकु दफ़ो फोन कयो अथई, हाणे हुनखे फोन करण जी फुर्सत ई कोन्हे। अरे बाबा चमचा। हेलो हेलो, क्या शंकर? अरे कहाँ से? अमेरिका से? अरे शामू सही कर, शामू फोन दे। अरे हाँ क्या क्या? अरे भी तो सही कितना क्या बॉम्बे से बोल रहा है? बॉम्बे? अरे तू सच कह रहा है क्या? बॉम्बे से बोल रहा है क्या? ताजमहल होटल? अरे ना बाबा, ये ताजमहल होटल नहीं है। राम नंबर। अरे बता, अरे हिन ये झोपड़िया के ताजमहल होटल कोठे रहे हो। मां चाहता उनखे शर्म कोन थो अचे एॾी ॻाल्हियूं कंदे। ऐं वरी ख़ासि करे इन लाइ करे बम्बई में फोन कयो अथई। बम्बई मां फोन हो छा? हा, वो तो पत्ते खटण मारियो, वो चङो थोरो बंदि करे छॾे। अरे खटण में भई लोगी खटण मां। आयो थी फोन। पर उन्हें कहाँ करे? चुप मां खड़ा। हेलो हेलो, क्या? अरे वरी ताजमहल होटल? अरे बाबा तुम्हारा दिमाग खराब हो गया है क्या? कैसा फोन आए? अरे शाहजहां का फोन है, के जो फोन है 1-2 सुन। अरे बाबा बोला ना, ये ताजमहल होटल नहीं है, कोई होटल नहीं है। क्या? कौन? मिस्टर सेन? अरे यहाँ कोई सेन नेम नहीं है बाबा। कौन? अच्छा, मैं रामचंद्र बोल रहा हूँ। रामचंद्र क्या बात करेंगे? हाँ कराओ। ये अरे शामू पुट्टा, अरे शामू में फोन तो इसे की करते चले। अरे शामू पुट्टा तुम किथे? शामू अरे पुट्टा तुम किथे? हाँ अरे भी तस्त सही खड़ा। अरे शामू पुट्टा किथे? ये न तो चिट्ठी, न तो चपाती, न तो फोन। अरे अजी तो तुझी घर में गाल निकली क्या? अरे पुट्टा कदे तो अची? अरे यही तो भी चुप गाल। शामू पुट्टा तू किथे आए? केतिरा महीने चिट्ठी कर ले। पुट्टा तो घुरा था, सिद्धि में चिट्ठी लिखा था। पुट्टा तो मैं डांटी सी मामा के पता एक तो पुट्टा ने देखा कि आराम से देख सकता। हम पुट्टा के खाए तो गाने बम्बई में शामू कि काम पे गाने बम्बई में पे गाने कहीं है भाई बम्बई में क्या? अब तो क्यों थे हफ्ते की बम्बई में अभी तो फोन करे। हाँ अरे बाजू उधर सुनते तू होटल में छो नहीं लग रही? कितने आज वचन होता है तुम ये कर सुकू चीज़ पाँच क्वाल के पाँच कुत्ता की रोटी जितने हाँ वट मारे का ले शामू पुट्टा
तो सजामा गाड़ी कौन पुत्र जामा गाड़ी करना पुत्र तो होगी के पैसे के तो कोना मोकलिया छाजे बोली ना पुत्र ये किया थी केतरा साल है तो मैंने शिकरी करने खरिया कोटे जो मुंह सलाह पे किसे का पुत्र ये ना पुत्र ये के तो सकता है पुत्र न सकता छाजे इन देना पुत्र माने साजी पुत्र शाबाश दे जरूर है श्यामा ओ श्यामा श्याम अरे पुत्र हाँ तो जी अरे न ये हाँ अरे पुत्र ये तो तुम कला तुम हेलो हाँ मां लो चा अरे न पुत्र मां तो किया अच्छी तरह अरे मां पुत्र मां किए पुत्र ये कर बस सब पानी मुंह देखा लो हाँ ये न कर ये कर ताकि बिजी है ठीक है ये बस चलो तू पाजा काम कर चलो सदा ही सुखी रहे चलो ना कोई को नहीं एक टाइम को नहीं चले तो टाइम भी को नहीं अरे पुत्र ऐं ॻाल्हि सुधो पंहिंजे देश में आयो हफ़्ते खां होटल में तर्जो पियो आहे पर हफ़्ते में माफ़ीअ सां मिलण लाइ टाइम ई कोन कढी सघियो छेड़ो सोचंदे ई कोन मां कोन अची सघंदुमि ऐं तव्हीं हलिया अचो त गॾियनि हाँ चवंदा ये श्यामा काई जरूरत ना है पर तनी सदा गजड़े जेको पंहिंजे देश में अची करे ॿिनि कलाकनि जे पंध ते हुअण खां पोइ पंहिंजे माउ पीउ खे कोन आयो उनखे पर तनी सदा गजड़े काई जरूरत ना है बाजा तो काई जरूरत ना है ये ना कर कोई बचड़े के मुंह में ये पुत्र में कोई साथ थी तो आएगा पर ताई बचड़े के मुंह से तो अरे पुत्र पर मां पुत्र ये भी चलो जा मां तो कितनी वाली बोली जैसे होटल में रखवा होटल हां होटल ताजमहल अरे पर चली तू समझी थी होटल ताजमहल जो मतलब छा थींदो है होटल ताजमहल में तुम्हारी मुंह जड़े मानो के अंदर हिरण कोनी ना जो छोटा हिरण नीला तू हेटा होना आया ही था पानी पुत्र संग के दावनो का चोरिया था अरे शाम में तानी पर वाला काम तो कसम कर दो पानी पानी बच्चे के मुंह से कहां तो यार मुंह देखो पर तू समझी छो पांदी शाम मां सब समझा ताई न था समझो साथ को भरोसा खजना में सुबाने में घटना दिल से यो ताकत थी नो तमाम सत्ता तो बचने ने मुंह देखो इनके पाले बचने ने बतासी से हथ घुमा कोई हथ में आंखें ना अच्छा जो के सब में ये नो शाम के सब ठीक है शाम अगर तू ये भी चीज बचने पर चल मां बजा जल्दी अरे वो मुझे बंदी खड़ी है तो दूध पे चल तू दिल के तस्वीर है खड़ी और हर जबान को छुए अच्छे देश में जब औलाद के टाइम को पाछे भाई तो सब पन तब मिली वही फिर जब बता साथ अरे शामो मां बुद्धि कहवा तो मुझे नहीं पाती वह नहीं पाती हाँ दे हाँ चल शाम को दादी याद किया हाँ खीर खाई मेरे शाम को दादी वाला दिया चाय मंडल तो खीर किसान ऐसे बच्चे के पानी अच्छा खा रहे चल
चलो सोना रे खाना पापा ने फोटो मैं तुम्हारा है क्या दिया हाँ बस हाँ वो पानी का ठंडा बाहर है किसे रोटी चाहिए चलो दे ये चलो केड़ी भरेला चलो शामो ये सब नहीं करता है हाँ पानी का ख्याल रखे हाँ पर तू भी पाजो ख्याल रखना शामो मां चलो चलो दादी में मत जाओ हाँ हाँ तू छुट्टी है हाँ तू दर बंद नहीं करे सुनते रखियो बाबा जमानो खराब है चलो चलो भारत के पास हवा की है हाँ हाँ शामो मां वठी लो चल मेरे साथ प्यार करना हाँ शामो मां पर तू पाजो ख्याल रखना चल 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 I mean, Mr. Sam. Yes, yes, please. Wait. Thank you. Good afternoon, madam. Any message? No, sir. Okay. Oh, yes. Excuse me, sir. Yes. There is an old man waiting for you For me? Yes. Where is he? in the lawn. Lounge. Would you like to see? Oh, sure. Well, I don't mind. Hey, someone? अरे श्याम श्याम पुत्र अरे तू श्याम What a surprise, Dad. How are you, old man? It's great to see you here. तू ठीक है तू खुश था ना पुत्र तू खुश है Oh, I'm all right, Dad. Really, I'm running so short of time. खैर, तव्हां आया आहियो त वियो हाँ वियो तू बे चांहि त कोन पीअंदा तव्हां अरे पुत्र मूंखे चांहि बाहि न घुरिजे पर तूं बि तोसां जाम ॻाल्हियूं करणियूं आहिनि पुत्र तोसां जाम ॻाल्हियूं करणियूं श्याम Dad, how's Amma? अरे पुत्र तोखां सवाइ हिन ॿुढड़ीअ वरी कहिड़ो हाल हूंदो लड़ाई पई थी के ॼाणे पुत्र पर ॿुधाए त सही उहो असांजी नुंहुं जी पोटड़ू कीअं आहे पुत्र खुशवेदार किथे आहिनि उहे That's the problem, Dad. ख़बर हुजे हा तव्हां अचणु आहियो त उन नमूने प्रोग्राम ठाहियां Anyway, हू मथे आहिनि In fact, they are expecting me. We are going to see Elephanta Caves. Elephanta Caves, गुफाऊं वरी बि शुक्र आहे कि तव्हां आया हू त सोचो मूंखे ईअं ई वापसि वञिणो पवंदो Dad, well, I'm great you are here. But now, Dad, you will have to excuse me, please. अरे केॾा श्याम अरे श्याम पुत्र केॾा थो वञे हा वाह हिकिड़ो परियां आहे न तोसां गॾिजण पुत्र ओफो सम्झण जी कोशिशि कयो डैड अधु ॾींहुं त गुज़री चुकियो आहे आवर लॉन्च इज वेटिंग लॉन्च डू यू नो मोटर बोट हा, वो वरी राति वारी फ्लाइट खां मूंखे वापसि वञिणो आहे श्याम पुत्र मां तव्हांखे वापसि वञण खां कोन थो रोकियां मां तव्हांखे वापसि वञण खां बिल्कुलु कोन थो रोकियां पर छा पुत्र तेसि ताईं मुंहिंजी नुंहुं जो ऐं पोटे जो मुंहुं कोन ॾेखारींदे ओ डोंट बी सेंटिमेंटल डैड मुंहिंजे खे केव ॾिसण ते ॾाढी इच्छा आहे जे देरि थी वई त हू बेहज़ारा सिंधी ठीकु आहे पुत्र ठीकु आहे सूजी भले उहे गुफाऊं ॾिसण वञे पर तूं त मूंसां गॾु रहिस तूं त ओके हालो आहे कम ऑन डैड टॉकिंग सेंस इहो कोन थींदो हींअर आयो आहियां वरी अञा खणी अचंदे डू यू नो हाउ मच इज कॉस्ट टू कम टू इंडिया केतिरो भाड़ो लॻंदो आहे हा पुत्र मूंखे सभु ख़बर आहे केतिरो भाड़ो लॻंदो आहे पर पुत्र तूं कीअं कर जेसिताईं ताईं घुमण लाइ निकिरो अरे तेसिताईं त नुंहुं पोटे ई पुट सां गॾु विया अरे कुझु रू रियाण करे यार सम्झण जी कोशिशि कयो डैड बाई नेचर शी इज़ वेरी प्राइवेट जे तव्हां पंहिंजे पुट खे हंज में खणंदा त सूजे खे सुठो कोन लॻंदो हूअं बि ॾाढी सफ़ाई वारी आहे हा पुत्र तूं ठीकु उहा सफ़ाई वारी आहे ऐं असीं गंदा आहियूं असीं गंदा आहियूं ओ डैड आई डोंट मीन टू से दैट सम्झण जी कोशिशि कयो शी इज़ वेरी फसी बट फॉरगेट अबाउट इट डैड आई एम गेटिंग लेट प्लीज एक्सक्यूज मी डैड मां वञा पर श्याम पुट हिकु मिनट डैड आई एम गेटिंग लेट हिकु मिनट
हा ॿुधाए हा ही वठी माणे मोकिली अथई वरी ही छा आहे? खीरणी अथई खीरणी? हा ओह दैट मिल्की मैन। पर सॉरी डैड, इहा त तव्हांखे वापसि खणी वञणो पवंदव। सूजीअ खे त हमेशह डाइटिंग ते रहंदी आहे ऐं तव्हांजे पोट खे हितां जी खीर बिल्कुलु भाई कान पवंदव। अरे पुट ये खीरणी माणे पंहिंजी हथनि सां ठाहे मोकिली आहे। तोखे त खीरणी ॾाढी वणंदी आहे न पुट। डैड वणंदी हुई पर हीअर अमाउंट कान्हे, तव्हांखे इहा त वापसि खणी पवंदी। डैड आई एम गेटिंग इट, प्लीज़ बाय। शाबाश डैड प्लीज़ शाबाश एक्सक्यूज़ मी डैड। शाबाश पुट बस वरी खणी था सघो। बाय डैड। अरे पुट खे टाइम कोन्हे त 2 मिंट पीउ था ॻाल्हाए सघे। पुट खे टाइम कोन्हे 2 मिंट खीरणी खे चखे सघे। अरे शामो कुछ सहा तो पत्थर पे अरे को पानी पानी तो प्यार हाँ माँ बता चली है अभी जो पानी हाँ सची गोडन जो सूर मुखे न सताए हा जेकर मां भी ता सा गड हला पर ठयो ता मुको विरायो छा आखे त पाजो खूना छिक त इंदी मुखे त पक्का शाम पुट पंजे या नु चट करे खीरणी खाधी हुंदी ताके नो वड़ी हाने कुछ छाती पुछण के पहली मुखे बुदन के शाम पुट किया मीठे ला पूछे शाम हाँ अरे अरे शाम मुखे ॾिठो अची बस रोड में छुट गयो सरकर अम्मा कीअं आहे मां अम्मा सां गॾु थो चाहियां मूंखे अम्मा जी ॾाढी सिक लॻी आहे मां अम्मा जी सेवा कंदुसि ज़रूरत तुझो बेटी ज़रूरत तुझो बेटी सुखी रहे बेचा किथे बुराई पर मुखे मुंड खाड़ी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए अरे श्याम हाणे छा ॿुधाई बस पंहिंजी ज़ाल ऐं ॿार सां ख़ुशि वेठो आहे ख़ुशि हाँ अॼु राति जो वञिणो हुओ शायदि तेसि ताईं उॾामी वियो हूंदो तव्हां सां गॾु चङी तरह हाँ अरे गुस्सा चङी तरह कढी बस मूंखे ॾिठे त अची पेरनि ते किरी बस पेर ई न चले ज़रूरत चए दादा तव्हीं आहे मूंखे आशीर्वाद बस मां हाणे सभु कुझु पातो त पेरनि ते कीअं छॾींदो सालनि खां पोइ तोखे मां घुमाए अचां साल थिया त तव्हांखां आसी सका न वरिती अथई सालनि खां पोइ तव्हां सां गॾु आहे पेर कीअं छॾींदो हाँ पोइ ॿाहिरि खां पकिड़े करे मूंखे संदसि कमरे में वठी हली उते नुंहं ऐं पोटे खे ॾिठो त बसि अखियूं थधियूं थियूं ॾाढो आनंद अची वियो अरे उहो नुंहं बची पेरनि ते किरी बसि चए दादा हाणे मूंखे तव्हांजी सेवा करणी आहे ॿाहिरि
जी तो घुमण न मूंखे ॾिसी करे चई बिल्कुलु ॿाहिरि घुमण कोन ॾे घुमण त कयो थींदो हा ऐं हींअर तव्हां बि कॾहिं कॾहिं कजो ॿाहिरि ई कोन निकिरी शाम नंढड़ो केरु थींदा हू नंढड़ो अरे हा अरे हू नंढड़ो त गुस्सो ते यादि साॻियो न साॻियो आहे बसि शाम मां तोखे ॾिठो मां नंढड़े खे ॾिठो नंढड़े में मां पातो हुअसि हा हा अरे पंहिंजे हथनि सां त पातोमांसि खीरणी ॾिनी मां उहा खारायव न खीर हा हा शाम खीर अरे खीर केतिरा मां टई ॼणा अची कर मंडा ते टुटा बसि शाम मां 2 मिंटनि में सॼो कर मंडा कॾहिं कॾहिं पूरो करे आया शाम खीर खाईंदे खाईंदे अची रोण में चुकियो चए बाबा मूंखे अमेरिका वापसि न वञिणो आहे मूंखे हिते रहणो आहे मूंखे तव्हांजी सेवादारी करिणो आहे मूंखे अम्मा सां गॾु रहणो आहे तव्हां सां गॾु रहणो आहे बसि श्यामो मां इहे चई शाम अची रोण में चुकियो बसि श्यामो मां बसि हाणे वधीक कुझु न पुछजांइ श्यामो मां सही कोन सघंदुसि मां सठो कोन थो थिए श्यामो मां सठो कोन थो शाम खे पाण संभालो शामू तव्हांखे कुझु चयो आहे छा ईअं छो वेठा रहो ॾिसो तव्हां रोअंदा त मूंखे बि रोअण अची वेंदो शामो रो अरे दिलि खोले करे रो शामो अरे असांजे तकदीर में रोण ई त लिखियो आहे रोण आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मूंखे त कुझु ॿुधायो न तव्हां कुझु कोन थियो आहे अरे जॾहिं कुझु चवण लाइ कुझु हुई कोन त छा थियणो आहे हीअ अखरनि जो कहिड़ो ॾाढो ॾिसो पाण संभाल ॾिसो ईअं न कयो आख़िर मूंखे ॿुधाए शाम ताईं कुझु चयो आहे छा थियो आहे मूंखे ॿुधायो त सही शामा जो सिर्फ़ु एतिरो आहे त सभु कुझु ख़तमु थी वियो आहे शाम सब कुछ खत्म थी गया है शाम मां जे पुट खे ॾिसण लाइ तुंहिंजियूं अखियूं में बाजाई जे पुट खे माउ पीउ खे ॾिसण लाइ 2 मिंटनि जो टाइम कोन्हे अरे जंहिं पोटड़े खे वठण लाइ तूं दर टिकाणे टिकाणे सुफ़ो पई उन पोटड़े खे हंज में खणण जो हुकुम कोन्हे शाम जेका खेड़ी तूं एतिरे प्यार सां पंहिंजे हथनि सां ठाहे ॾिनी उहा चखण लाइ पुट खे टाइम कोन्हे शाम पुट खे टाइम विसारे छा शाम मां असांजो को औलाद हो असांजो को पुट हो विसारे छा त असांजो हुन सां कोई रिश्तो असांजो हुन सां को वास्तो हो शाम मां कूड़ा आहिनि ही अखर सभई कूड़ा आहिनि ही अखर सभई कूड़ो ही संसार कूड़ा रिश्ता नाता सभई कूड़ो ही परिवार शाम कुछ न शाम